नाज़रीन, बीरपुर माथले जी खज़ानी ऑफिस में गुज़िरियल ॾींहुं मुलाज़िमनि ऐं पेंशनरनि जे मसइलनि जे हवाले सां रीजनल डायरेक्टर मुहतसिब आला फज़ल मोहम्मद शेख पारां हिकु खुलियल कचहरी मुनक़द कई वई। रिपोर्टर मुश्ताक अहमद चन्ना मूजिब डिस्ट्रिक्ट अकाउंटेंट ऑफिसर बरहाम हैदर लोधी, अकाउंटेंट ऑफिसर गुलाम सरवर चाचड़, अकाउंटेंट एडिशनल अकाउंटेंट ऑफिसर सरफराज अहवान, सीनियर ऑडिटर बरकत अली मेहमानी खज़ानी ऑफिस जो ॿियो अमलो पिणु तक़रीब में मौजूदु हो। खुलियल कचहरी में नओं भर्ती थियल हिकु उस्ताद शौकत अली शिकायत कंदे चयो त हू भर्ती थियो आहे, संदसि पघार लाइ खज़ानी ऑफिस वारनि ID न खोली आहे, जंहिं ते मौसब आला खज़ानी ऑफिस अमले खे उस्ताद जी ID फौरी खोलण जो हुकुम ॾिनो। पेंशनर ज़ुबैर अहमद शिकायत कंदे चयो त संदसि कम्युनिकेशन जी रक़म रहियल आहे, जेका खेसि जारी न कई वई आहे। हुन मौसब आला खे अपील कई त खेसि कम्युनिकेशन जी रहियल रक़म जारी कई वञे। पेंशनरनि जी शिकायत ते खेसि कम्युनिकेशन जी रहियल रक़म जारी कई वई, जॾहिं त पेंशन मोमिन ख़ान शिकायत कंदे चयो त खेसि अथॉरिटी जारी न कई वई आहे, जंहिं ते मौसब आला खज़ानी ऑफिस जे अमले खे खेसि फौरी अथॉरिटी जारी करण जो हुकुम ॾिनो।